इंसान जी सिहत जो दारोमदार घणे क़दुरु उन जे खाधे पीते ते हूंदो आहे। देर या सवेर को बि माण्हू जेकॾहिं कंहिं मसइले जो शिकार बणिजे थो त उहो मसइलो उन जे खाइण पीअण ऐं संदसि ज़िंदगीअ जे तरीक़ेकार जो असर हूंदो आहे। अहिड़े ई हवाले सां माहिरनि माण्हूअ जे जिस्म में पवंदड़ अहिड़े सूर जो इंकिशाफ कयो आहे जेको कंहिं बि ज़ख़्म या बीमारी जे करे न पर खाधे पीते जे करे नासूर बणिजी वेंदो आहे। यूनिवर्सिटी ऑफ टेक्सास जे माहिरनि जो चवणु आहे त घणे सणभ जो थोरे अरसे ताईं इस्तेमाल बि थोल शुगर या बिना कंहिं ज़ख़्म जे बि सूर जो सबबु बणिजी सघे थो। अहिड़े नतीजनि लाइ कुअनि जे ॿिनि अलॻि अलॻि गिरोहनि खे खाधे पीते जूं मुख़्तलिफ़ शयूं ॾेई उन्हनि जे असरनि जो जाइज़ो वरितो वियो, जंहिंमां ख़बर पई त जेतोणीक सणभ थोल ऐं शुगर समेत ॿियनि मसइलनि जो सबबु त न बणियो पर पोइ बि कुअनि जे जिस्म में लगातार सूर जी वाधि ज़रूर थी। माहिरनि चयो त मखण, पनीर, गोश्त ऐं ॿियूं सणबियूं शयूं रत में फ्री फैटी एसिड्स जो मिक़दार वधाए सोज जो सबबु बणिजनि थियूं, जंहिंजे करे जिस्म में लगातार सूर बि थी सघे थो।